अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध मीडिया न्यूज़ ऐं आउं आहियां निशा कमल। अवांखे ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट SSP जे आफ़िस अॻियां मल्क बिरादरीअ जो एहतजाजी धरणो 10 ॾींहं अॻु अगवा थियल पौरियत मुगवे मोहम्मद नवाज़ अञा ताईं धाड़ेलनि जे चंबे में धाड़ियल रोज़ानो फ़ोन करे संदनि वारसनि खे धमकियूं ॾियनि पिया, भुंग घुरी रहिया आहिनि। वारस परेशान, घर में सोगवारी वारी सूरतहाल नाअहल SSP कश्मोर पुलिस ॾोहनि ते ज़ाब्तो न आणे सघी अमन अमान कराइण में बिल्कुलु नाकाम थी वई आहे। वारसनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त पुलिस इहो चई टारे छॾे थी, अवां जो नौजवान अॼु आज़ादु थिए थो, सुभाणे आज़ादु थिए थो, पर साॻिए ॾींहुं धाड़ियल फ़ोन करे रक़म तलब कनि था। आला अमलदार चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो आहे त मुगवी मोहम्मद नवाज़ जी धाड़ियलनि लाइ किरदारु अदा कनि ऐं वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। मदेजी ॻोठ अब्दुल रहीम माछी जे रहिवासियुनि अबड़ा बिरादरीअ जे माण्हुनि जो ताजू देरो पुलिस ख़िलाफ़ सखर लाड़काणो मेन रोड जंदो देरो पुल ते धरणो ॻोठाणनि मोहम्मद बख्श अबड़ो, मंठार अबड़ो, वकार अबड़ो, गुलशेर अरबाब अबड़ो, मेराज अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में टायर साड़े पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियूं पहुची वयूं। पंहिंजी बिरादरीअ जा नज़ीर अबड़ो ऐं ॿिया ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। गुज़िरियल राति फायरिंग कई, जंहिं में मौजज़ाने तौरु बची वियासीं। NC दाख़िल कराइण बैदि पुलिस का बि कार्रवाई न कई आहे। जेसीं मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे FIR न काटी वेंदी, असांजो धरणो जारी रहंदो। मदेजी गाहिजा थाणे जे SHO यार मोहम्मद भयो जी अॻवानीअ में मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस अटालनि जो मदेजी जे कचे जे ॻोठ अतराणीअ ते चढ़ाई घिरी घर घर तलाशी करे पुलिस घरनि में सर्च ऑपरेशन करे शक जे बुनियाद ते 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। SHO गाहिजा यार मोहम्मद भयो राबितो करण ते ॿुधायो त ॾोहारियुनि जे इतिलाउ ते कार्रवाई कई आहे, का बि गिरफ़्तारी अमल में नाहे आई। शिकारपुर ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते ज़िले शिकारपुर तरफ़ां पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो, जंहिं में हुननि ॻाल्हाईंदे चयो त असांजा रिस्क अलाउंस 30%, हेल्थ अलाउंस टाइम स्केल 58, गावी वैक्सीनेटर्स खे पको कयो, हिफ़ाज़ती सामान ॾिनो वञे ऐं मञता लाइ चेयरमैन अब्दुर्रहमान शर, जादल चन्ना, आगा अली जान, नौशाद भुट्टो, नज़ीर अहमद काकेपोटो जी अॻवानीअ में सिविल अस्पताल शिकारपुर समेत ज़िले जे तमामु नंढियुनि वॾियुनि अस्पतालनि में सुबुह 9 बजे खां 11 बजे ताईं OPD जो मुकमल बाइकाट कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा रहो सिंध मीडिया न्यूज़।